بسم الله الرحمن الرحيم. اللهم لا تؤاخذني فيه بالعثرات وأقل لي فيه من الخطايا والهفوات، ولا تجعل لي فيه غرضا للبلايا والآفات بعزتك يا عز المسلمين. اے خدا بندہ ہن اجو کے ڈींह تے موکھے خطاؤن دی سزا نہ ڈجاں ऐं हिन ॾींहं ते मुंहिंजी खताउनि ऐं बद कलामी खे दरगुज़र फरमा ऐं मुसीबतुनि ऐं तकलीफ़ुनि में क़रार न ॾिजां। पंहिंजी इज़्ज़त ऐं अज़मत जे सदके ए मुसलमाननि जी इज़्ज़त